नाज़रीन, दादू में म्यूनसपल कमेटी की नाहली सबब शहर गंदगी के वर चढ़ियल है। रिपोर्ट कर रहे है गोस जहतयाल। म्यूनसिपल कमेटी दादू जी माहवार 3.5 करोड़ रुपया बजट हुजण बावजूद दादू शहर जो सफाई और नैकासी जो निज़ाम दरहम बरहम। शहर के मुख्य रस्तन चौकनी चौरान ते नालियुनि जो गंदो पानी और गंदगी जा ढेर नजर अचण लगा। जिले हेडक्वार्टर जो दर्जो रखंदड़ शहर दादू जेको 24 वार्डन ते मुश्तमिल है, जंहिंमें शहबाज कॉलोनी, नजम कॉलोनी, मजदूराबाद, बुठमाला, शाहानी पाड़ो, गरीबाबाद, सूरजाबाद, छाणो शाहबाद, मरखपुर, पुलिस हेडक्वार्टर रोड, स्टेशन रोड, डिग्री कॉलेज रोड समेत गर्ल्स कॉलेज रोड, मला चौक, मोंदर नाको समेत शहर के अक्सर इलाकन में गंदगी जा ढेर और नालियुनि जो गंदो पानी बीठल नजर अचे थो। मुझे गुज़िश्ता 2 साल 2.5 साल थिया आहिनि हिन रोड ते हमेशा पानी का सूरत में बीठो हूंदो आहे। ये नालियूं जेके साइडनि में इहे भरिजी वियूं आहिनि ऐं इन जो जेको पाणी कढणो आहे उहो पब्लिक हेल्थ वारा जेके उहे कढनि ऐं जेका नालियुनि जी जेका रिनोवेशन थिए उहा नालियुनि जी रिनोवेशन कान थी थिए ऐं इन करे म्यूनसिपल कमेटी जे जेके चेयरमैन वग़ैरह हुआ उन्हनि पंहिंजी ईमानदारी सां सही कमु कया कोन ऐं हीअ जेके एसी साहिबान आहिनि ऐं डीसी साहिब आहिनि उहे बि पंहिंजे प्रॉपर कम सां कनि कोन पिया। सो इन करप्शन जे करे जेको आहे हीअ आवाम जेका आहे असां सभु सूर ऐं जेके सख़्तियूं असां भुगतियूं पिया था। असांजी नजब कॉलोनी IB स्कूल जेको वॾे में वॾो इदारो आहे उन सां लॻ असांजी कॉलोनी आहे। हिन में न नाली आहे, न रोड आहे, प्लस में न लाइट आहे। हिन खे तक़रीबन 15 साल थी विया आहिनि हिन कॉलोनी खे, पर अॼु ताईं हिन में कंहिं बि क़िस्म जे माना का सहूलियत न आहे। असांखे पीर साहब जे हिसाब सां कुझु असां नालू मिलियूं जेके अॼु ताईं माना लेकार न करे सघियूं। पाणी जो जेको रुख आहे अञा बि घरनि में वञे थो। शहर के तालीमी इदारनि ऐं सिहत मर्कज़नि के गंदगी पिण पंहिंजे लहस में आणे छॾियो आहे। 4 लाख खां वधीक आबादी रखंदड़ शहर निंधणकाई जो ॾेख ॾेई रहियो आहे। नैकासी जो निज़ाम ख़राब हुजण करे अक्सर नालियुनि जो गंदो पानी मुख्य रस्तनि ते तलाउनि जी सूरत में बीठल नज़र अचे थो। म्यूनसिपल कमेटी दादू वटि किरोड़नि रुपयनि जी बजट ऐं मशीनरी जो इस्तेमाल करप्शन जो वर चढ़ियल। हिन इदारे जे सरबराहनि जी इंतजामी नाहली ऐं आला अख्तियारनि जी बेध्यानी सबब दादू वासी गंदगी जे बिटे अज़ाब हेठ जिंदगी गुजारण ते मजबूर आहिनि। खाटी नालियुनि जी कोन थी थिए। हिन महिल असां बचड़ा ॿार रक्षा ॾिसो काढूं था फिरनि, हिक घिटी खां 4 घिटियूं क्रॉस करे असां पोइ था टपऊं। असां सां वॾो ज़ुल्म आहे। ख़ुदा असां ते ही कुझु रहम कयो। असांजो कारोबार हिन पाणी जे करे बिल्कुलु न जे बराबरि आहे। असां ईअं सम्झो नालीअ जे मथां वेठा आहियूं, किचिरे मथां वेठा आहियूं। कारण हिन में गंदगी आहे, बीमारियूं आहिनि, माण्हुनि जी अच वञ बंदि आहे। रोड मेन रोड आहे बंदि लॻो पियो आहे। काॾे वञूं? दुकान खोलियूं वेठा आहियूं, बसि मसवारूं भरणियूं आहिनि, किराया आहिनि, ख़र्च आहिनि, केॾां कयूं। वेटनाम तौर सुञाणप रखंदड़ दादू शहर जे रहवासिन PPP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त म्यूनसिपल कमेटी दादू जी इंतजामिया जी नाक़िस कारकर्दगी जो फौरी नोटिस वठी सफ़ाई ऐं नैकासी जे निज़ाम खे बहितर करण जूं हिदायतूं जारी करे शहर खे सुहिणो ऐं साफ़ सुथरो बणायो वञे। कैमरामैन असलम डिगारी सां गॾु गोस जहतयाल, धरती न्यूज़ दादू।